How to cope with failures and positive self-talk. ज़िंदगी जे नाकामियुनि सां कीअं मुंहुं ॾिजे ऐं मुसबित कीअं सोचिजे या मुसबित पाण सां कीअं ॻाल्हाइजे। हाणे असां ॾिठो आहे ज़िंदगी में सदाईं असांखे कामयाबियूं न थींदियूं आहिनि। ज़िंदगी में कई अहिड़ा मौक़ा ईंदा आहिनि जिते असां नाकाम थींदा आहियूं। असां चाहींदा हिकिड़ी शइ आहियूं, उहा पूरी न थींदी आहे, पोइ ॾुख थींदो आहे, परेशानी थींदी आहे ऐं असां कॾहिं कॾहिं ज़हन ते एतिरो भारी करे छॾींदा आहियूं उहा ॻाल्हि त उनखे बार बार सोचींदासीं ऐं वधीक परेशान थींदा आहियूं। हिकु त उहा परेशानी थी जेको नाकामी थी, ॿियो असां जेको वधीक पाण खे परेशान कंदा आहियूं उहो बार बार सोचे करे उनखे जीअं ज़हन में विलोड़ींदा आहियूं, र्यूमिनेट करे, ऐं इन तरीक़े सां अञा पाण में असां परेशान थींदा आहियूं। डिप्रेशन, एंज़ाइटी ऐं ॿिया मसइला पैदा थींदा आहिनि। हाणे हुन लाइ कई तरीक़ा आहिनि जेके असां मुख़्तलिफ़ वीडियोज़ में ॿुधाईंदासीं। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे पॉज़िटिव सेल्फ टॉक, यानी मुसबित पाण सां ॻाल्हाइणु। हाणे इहो कीअं आहे त हाणे जीअं मिसाल ॾिजे, माण्हू इम्तिहान जी तयारी थो करे, वॾी कोशिशि खां पोइ इम्तिहान थो ॾिए, उन में फेल थो थी पए। इंटरव्यू जी तयारी थो करे, उहा नौकिरी नथी मिले। घर में माण्हू रोटी करे थो पियो, पंहिंजे जेको आहे घर वारनि लाइ, अचानक उहा सड़ी थी वञे, लूणु घणो पइजी वियो, का उहा ख़राबी थी वञे, माना उहा ॻाल्हि नथी ठहे जेका ठाहिणु था चाहियूं, पोइ इहा नाकामी थी महसूसु थिए। त उहा असांखे पहिरीं ॻाल्हि त एॾो परेशान ॻाल्हि छो थी करे। असां पाण खे आइडेंटिफाई उन्हनि शयुनि सां कंदा आहियूं। मिसाल जे तौर ते असां अगरि इम्तिहान लाइ तयारी कंदासीं, असां इहो सोचींदासीं त असां सुठा स्टूडेंट तॾहिं आहियूं जॾहिं असां इहो इम्तिहान पास कयूं। मां सुठी मां तॾहिं आहियां जॾहिं मां सुठी रोटी ठाहियां। मां सुठो वर्कर तॾहिं आहियां जॾहिं मां नौकिरी जे इंटरव्यू लाइ वञा ऐं उते सिलेक्ट थी वञा। हाणे जॾहिं असां पाण खे ईअं आइडेंटिफाई कंदा आहियूं त असांजी शख़्सियत जेका आहे उहा आहे जेका हिकु सुठो वर्कर आहियां, हिकु सुठो शागिर्दु आहियां, हिकु सुठी माउ आहियां। जॾहिं असां पाण खे ईअं आइडेंटिफाई कंदासीं, असां पंहिंजी शख़्सियत खे ईअं ॾिसंदासीं ऐं उहा ॻाल्हि पूरी न थींदी त असांजी शख़्सियत, असांजो अना, असांजो ईगो थ्रेट में ईंदो आहे, उनखे तकलीफ़ थींदी आहे, उनखे ईअं लॻंदो आहे त हाणे वॾो ख़तरो अची वियो आहे ऐं उहा ॻाल्हि पोइ असांखे ॾाढी परेशान कंदी आहे, ईगो थ्रेट में अची वेंदो आहे। हाणे उनखे कीअं ठीकु कजे? उन लाइ हिकिड़ो तरीक़ो जेको आहे उहो आहे वैल्यू अफर्मेशन। उनजो मतिलबु आहे त पंहिंजे वैल्यू खे क़दुरु करे, जेको वैल्यू आहे उनजो अंदाज़ो लॻाए त मुंहिंजो केतिरो वैल्यू आहे, मुंहिंजो केतिरो मक़दारु आहे वैल्यू जो। सिर्फ़ु मुंहिंजो वैल्यू इहो न आहे त मां हिकु सुठो शागिर्दु आहियां या सुठो हिकिड़ो घरवारो आहियां या सुठी घरवारी आहियां या सुठी माउ आहियां। मुंहिंजी जेका शख़्सियत आहे उन्हनि खां काफ़ी ऊन्ही ऐं वेकरी आहे। माना मूंखे सिर्फ़ु इहा हिकिड़ी शइ न आहे, मूंखे कई शयूं आहिनि ज़िंदगी में जेके मुंहिंजी शख़्सियत खे ज़ाहिर कनि थियूं, निमाया कनि थियूं पियूं। इन जो मतिलबु अगरि जेकॾहिं मां इम्तिहान में फेल थियुसि त मुंहिंजो वैल्यू ख़तमु न थी वियो। मूंखे खोड़ ॿियूं शयूं आहिनि जेके मूंखे इहो साबित थियूं कनि त मुंहिंजो वैल्यू क़दुरु आहे ऐं इन शइ सां मां पोइते न पइजी वियुसि ऐं इन शइ सां मुंहिंजी हर शइ ख़तमु न थी वई। त माण्हू जेको आहे पाण खे सेल्फ टॉक करे, पंहिंजो पाण सां ॻाल्हाए, पंहिंजो पाण खे ॿुधाए, जेको असां कंदा रहंदा आहियूं। असांजी सोचनि में जेको सोचींदा आहियूं इहो पाण सां ॻाल्हाईंदा आहियूं, इहो पाण सां ॻाल्हायूं, पर पॉज़िटिव ॻाल्हायूं पाण सां। सोचींदा त हूअं ई आहियूं। जीअं मां ॿियनि वीडियोनि में ॿुधायो आहे त असां जेको आहे ज़िंदगी जो अधु टाइम जेको आहे सिर्फ़ु सोचनि में गुज़ारींदा आहियूं। जेको असां जाॻूं था पिया उनजो अधु टाइम त सोचूं हुअं ई था, पाण सां ॻाल्हायूं था। सिर्फ़ु असांखे पॉज़िटिव ॻाल्हाइणो आहे। असांजूं पंहिंजूं जेके पॉज़िटिव शयूं पाण खे ॿुधाइणियूं। जॾहिं असांखे कोई फेल्यूअर थींदो आहे
असां खां विसरी वेंदो आहे त असां में ॿियूं कहिड़ियूं पॉज़िटिव शयूं आहिनि। त जॾहिं को अहिड़ो नुक़सानु थिए या को अहिड़ो फेल्यूअर थिए, जीअं का नौकिरी न मिली या ॿी ॻाल्हि थी वई, त हिकिड़ो पेन ऐं जेको आहे पेपर खणी लिखिजे त मुंहिंजा जेके आहिनि शख़्सियत में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके पॉज़िटिव आहिनि, जंहिं मूंखे ज़िंदगी में हेल्प कई आहे। मसलन इहे त सुठो मां पीउ आहियां, सुठो वर्कर आहियां, सुठो मां सोसाइटी में मां माण्हुनि सां सुठो ॻाल्हाईंदो आहियां, मुंहिंजा दोस्त सुठा आहिनि, मूंखे दोस्त सुठो सम्झंदा आहिनि, जेको आहे मां ॿियनि जी मदद कंदो आहियां। मतिलबु जेके बि पॉज़िटिव शयूं आहिनि पंहिंजूं, उहे पाण खे यादि कराए माण्हू त इहे मुंहिंजूं पॉज़िटिव। पोइ हुन में ॾिसे त सिर्फ़ु मां हिकिड़ी जेकॾहिं नौकिरी में फेल्यूअर थियो त मां उतां अगरि निकिरी वियुसि त बाक़ी मूंखे 10 शयूं ॿियूं त पॉज़िटिव आहिनि। त मुंहिंजी हैसियत, मुंहिंजी जेका अना आहे, मुंहिंजो जेको आहे सेल्फ एस्टीम आहे, सिर्फ़ु हिकु शइ ते मुनहसर न आहे। जॾहिं असां इहो सोचींदा आहियूं मुंहिंजी सेल्फ एस्टीम हिकु शइ ते मुनहसर आहे, माना इहा वई त सभु वियो। हाणे उन वक़्तु जेको आहे पाण खे असां परेशान कंदासीं, असां पाण खे घटि महसूसु कंदासीं, पंहिंजी वैल्यू घटि कंदासीं, असांजी लो सेल्फ एस्टीम थी वेंदी। त पंहिंजी सेल्फ एस्टीम खे बि वधाइण लाइ इहो ज़रूरी आहे त असां जेको आहे पंहिंजी वैल्यू अफर्मेशन कयूं ऐं पॉज़िटिव सेल्फ टॉक कयूं ऐं उनखां पोइ पाण खे यादि करायूं। ईअं यादि न पवंदो, पेन ऐं पनो खणी लिखिजे त छा छा ॻाल्हियूं मुंहिंजूं पॉज़िटिव आहिनि। ऐं उनखां इहो मतिलबु न आहे त हिकिड़ी फेल्यूअर थियो त चुप करे वेहंदो, उनखां पोइ असां पाण सोचींदा आहियूं त ॿीहर कीअं कामयाबु थियूं। उन लाइ खोड़ तरीक़ा असां इस्तेमालु कंदा आहियूं, वधीक पढ़ंदा आहियूं, ॿियो जेको आहे नौकिरी हिकिड़ी न मिली त ॿीअ लाइ ट्राए कंदासीं। पर तॾहिं थींदो जॾहिं असां इहा पॉज़िटिव सेल्फ टॉक कंदासीं, वैल्यू अफर्मेशन कंदासीं, त असां डिप्रेस न थींदासीं, मायूस न थींदासीं। अगरि असां ईअं थी वेंदासीं, पोइ मायूसी डिप्रेशन अची वेंदो, पोइ दिलि ई न थींदी, को ॿिए जॉब खे अप्लाई न कंदासीं, फेल थिया त वरी किताब खोलींदासीं न उहो, या नुक़सान में अची वियासीं ॿियो बिज़नेस शुरू ई न कंदासीं, त पोइ असां अञा पोइ वेंदासीं। या अगरि घणो हुन ते सोचींदासीं, नेगेटिवली सोचींदासीं, त असांजे ज़हन में उहे ट्रैक ठही वेंदा, हिकिड़ा नेगेटिव ट्रैक ठही वेंदा। पोइ जॾहिं बि वेंदासीं उहा ई ॻाल्हि ज़हन में अची वेंदी। त ॿियूं ॻाल्हियूं त असां ॿियनि वीडियोज़ में कंदासीं। हिन वीडियो में असां इहा ॻाल्हि तइ कईसीं त हिकिड़ो तरीक़ो इहो आहे पंहिंजे फेल्यूअर सां मुंहुं ॾियण लाइ जेका सेल्फ टॉक असां हूअं ई कंदा आहियूं, उहा पॉज़िटिव सेल्फ टॉक कयूं। उहा जेका कयूं असां पाण खे वैल्यू अफर्मेशन जी टॉक कयूं, पंहिंजी वैल्यू पाण खे यादि करायूं। इहो ॾिठो आहे जेके माण्हू नेगेटिव सेल्फ टॉक कनि था, पॉज़िटिव सेल्फ टॉक नथा कनि पिया, ऐं डिप्रेशन एंज़ाइटी जे करे असांजे जेको आहे जिस्म जे सेल्स में हिकु जेको टीलोमर्स आहे उहो बि शार्ट थो थींदो वञे, जंहिंजे करे असांजी लाइफ एक्सपेक्टेंसी बि घटि थी थिए ऐं असांजा जेको डिज़ीज़िस बि घणी थी थियनि। तंहिं करे ज़रूरी आहे त असां हिन लूप खां निकिरूं ॿाहिरि ऐं पॉज़िटिव सेल्फ टॉक करणु सिखूं। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, घणे या घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।